लगारी हयात पिताफ़ी प्यारो स्टेशन बख्शापुर ऐं भर पासे में भी बरसात पई आहे। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चौमासे की बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे। कंबर, गौसपुर, शहदाद कोट, करोंडी, डहरकी, मुबारकपुर ऐं भर पासे में बरसात खां पोइ मौसम खुशगवार थी वियो आहे। बिरियासिटी, कंधकोट, फैज़गंज, घोटकी, कोटड़ी कबीर, मोरो, आदिलपुर ऐं जाम साहब में भी वसकारो पियो आहे। वाही पांधी खीरथर के जाबलू सिलसिले ते बरसात खां पोइ नए गाज 10 फुट वही आई आहे। रावती, तंगवाणी, मीरपुर बुर्लो, दाद लिगारी, हयात पिताफ़ी, प्यारो स्टेशन बख्शापुर ऐं भर पासे में भी बरसात पई आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में अपडेट्स तव्हांखे ॾियूं पिया ऐं मंज़र मुख़्तलिफ़ शहरनि जा टाइम न्यूज़ की स्क्रीन ते तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। कंबर, गौसपुर, शहदाद कोट, करोंडी, डहरकी, मुबारकपुर ऐं भर पासे में बरसात पई आहे। बिरियासिटी, कंधकोट, फैज़गंज, घोटकी, कोटड़ी कबीर, मोरो, आदिलपुर ऐं जाम साहब में भी वसकारो पियो आहे। वाही पांधी खीरथर के जाबलू सिलसिले ते बरसात खां पोइ नए गाज 10 फुट वही आई आहे। रावती, तंगवाणी, मीरपुर बुर्लो, दाद लिगारी, हयात पिताफ़ी, प्यारो स्टेशन बख्शापुर ऐं भर पासे में भी बरसात पई आहे। कंबर, गौसपुर, शहदाद कोट, करोंडी, डहरकी, मुबारकपुर ऐं भर पासे में बरसात खां पोइ मौसम खुशगवार बनियल आहे। बिरियासिटी, कंधकोट, फैज़गंज, घोटकी, कोटड़ी कबीर, मोरो, आदिलपुर ऐं जाम साहब में भी वसकारो पियो आहे। वाही पांधी खीरथर के जाबलू सिलसिले ते बरसात खां पोइ नए गाज 10 फुट वही आई आहे। रावती, तंगवाणी, मीरपुर बुर्लो, दाद लिगारी, हयात पिताफ़ी, प्यारो स्टेशन बख्शापुर ऐं भर पासे में भी बरसात पई आहे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जा मंज़र स्क्रीन ते तव्हांखे ॾेखारे पिया। कंबर, गौसपुर, शहदाद कोट, करोंडी, डहरकी, मुबारकपुर ऐं भर पासे में बरसात खां पोइ मौसम खुशगवार बनियल आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। बिरियासिटी, कंधकोट, फैज़गंज, घोटकी, कोटड़ी कबीर, मोरो, आदिलपुर ऐं जाम साहब में भी वसकारो पियो आहे। वाही पांधी खीरथर के जाबलू सिलसिले ते बरसात खां पोइ नए गाज 10 फुट वही आई आहे। रावती, तंगवाणी, मीरपुर बुर्लो, दाद लिगारी, हयात पिताफ़ी, प्यारो स्टेशन बख्शापुर ऐं भर पासे में भी बरसात पई आहे। कंबर, गौसपुर, शहदाद कोट, करोंडी, डहरकी, मुबारकपुर ऐं भर पासे में बरसात खां पोइ मौसम खुशगवार बनियल आहे। गर्मी जो ज़ोर भी टुटी वियो आहे। बिरियासिटी, कंधकोट, फैज़गंज, घोटकी, कोटड़ी कबीर, मोरो, आदिलपुर ऐं जाम साहब में भी वसकारो पियो आहे। वाही पांधी खीरथर के जाबलू सिलसिले ते बरसात खां पोइ नए गाज 10 फुट वही आई आहे। रावती, तंगवाणी, मीरपुर बुर्लो, दाद लिगारी, हयात पिताफ़ी, प्यारो स्टेशन बख्शापुर ऐं भर पासे में भी बरसात पई आहे। कंबर, गौसपुर, शहदाद कोट, करोंडी, डहरकी, मुबारकपुर ऐं भर पासे में बरसात खां पोइ मौसम खुशगवार बनियल आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। बिरियासिटी, कंधकोट, फैज़गंज, घोटकी, कोटड़ी कबीर, मोरो, आदिलपुर ऐं जाम साहब में भी वसकारो पियो आहे। पनवाकिल भरिसां लठ माइनर शाख के 20 फुट घारो पियो आहे। सवे एकड़ फसल पानी हेठि अची वियो आहे। बलहड़े स्टॉप ते माइनर शाख के घारो लॻो। इतला बावजूद आपाशी अमलो वाक़े वारे हंधि नाहे पहुतो। पनवाकिल में ख़बर तव्हांखे ॾिनी पिया जिते शाख के 20 फुट जो घारो पियो आहे। सवे एकड़ फसल पानी हेठि अची वियो आहे। बलहड़े स्टॉप ते लठ माइनर शाख के घारो लॻो आहे। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो आहे। पनवाकिल भरिसां लठ माइनर शाख के 20 फुट घारो पियो आहे। सवे एकड़ फसल पानी हेठि अची वियो आहे। बलहड़े स्टॉप वटि लठ माइनर शाख के घारो लॻो आहे। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो आहे।
सिंध सरकार बरसातुनि सबबि ज़राअत खे पहुचंदड़ नुक़सान जे अज़ाले जे लाइ ज़िलई सतह ते सर्वे कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। चौमासे जी ॿिए स्पेल खे नज़र में रखंदे ज़रई ऑफिसर्स खे